नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो जी सरकारी मिल्कियत ते कब्ज़े ऐं ईदगाह जे ख़िलाफ़ पीपी वर्कर कारी अब्दुल हकीम घांगरो पारां नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हिन मौक़े ते कारी घांगरो चयो आहे त कंडियारो शहर कब्ज़नि जे वर चढ़ी वियो आहे। क़ब्रिस्तान, ईदगाहनि ऐं ॿियनि केतिरनि ई फलाही ऐं सरकारी इदारनि जी मिल्कियतनि ते कब्ज़ा कया पिया वञनि। हिन जो चवणु आहे त पीपी कंडियारो जे क़ब्रिस्तान ऐं ईदगाह ते कब्ज़नि ख़िलाफ़ DC नौशरो फिरोज़ वटि दाहियो आहे। जेकॾहिं हिन कब्ज़ा ख़त्म न कराया विया त अदालत सां रुजू कयो वेंदो। शहर जे हवाले सां कंडियारो ईदगाह मयसर मुक़ाम ऐं ॿियो सरकारी तनसीबात ते जेके कब्ज़ा थियल आहिनि उन जे ख़िलाफ़ जेको आहे असांजी स्ट्रगल जेका जिदोजहद कुझु ॾींहंनि खां हली रही आहे, उन में असां काल्ह DC नौशरो साहब सां मिलियासीं। DC नौशरो साहब सां मुलाक़ात थी। उन जे साम्हूं रेवेन्यू जो रिकॉर्ड खणी पहुतासीं, जंहिंमें 1800 जे दौर जो रिकॉर्ड ऐं उन खां पोइ जेके रिकॉर्ड ठहिया, 2 फार्म, 7 नंबर फार्म, जेके जेके शयूं आहिनि जिथे जिथे असां उते जमा करायूं। DC नौशरो फिरोज़ सां या मुलाक़ात थी, उनखे चयो तुसीं तव्हां बाला ऑफिसर आहियो, हीअ हाई कोर्ट जा जेके असां वटि पना आहिनि, जेको हाई कोर्ट जेको ऑर्डर कढियो आहे त सिंध जे मुख़्तलिफ़ क़ब्रिस्ताननि तां तव्हां कब्ज़ा ख़ाली कयो, उहो बि असां उनखे ॾिनो। पोइ उनखे ॾेई उन खां पोइ असां DC साहब खे चयोसीं तव्हां बाला ऑफिसर आहियो, तव्हां एडमिनिस्ट्रेटर आहियो डिस्ट्रिक्ट नौशरो फिरोज़ जा, अव्हांखे हाई कोर्ट हुकुम जारी कयो आहे तव्हां सिंध जे पंहिंजे डिस्ट्रिक्ट नौशरो फिरोज़ जे क़ब्रिस्ताननि तां कब्ज़ा ख़ाली करायो, जंहिंमें कंडियारो ईदगाह जेको मेन इशू आहे 3 गुंठा जेको मुख़्तलिफ़ घरनि वटि कब्ज़े में आहे उहो, ऐं कंडियारो मयसर जेको क़ब्रिस्तान आहे उन ते कब्ज़ो आहे, इर्द गिर्द उन जे चोगिर्द कब्ज़ा आहिनि, उहे असांखे कब्ज़ा ख़ाली कराए ॾियो। जेकॾहिं तव्हां असां सरकारी हाई कोर्ट जे ऑर्डर ते जेकॾहिं तव्हां अमल न कंदो त असां उन ऑर्डर के हाई कोर्ट में चैलेंज कंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।